असां सभु जा सभु ला इलाहा इल्लल्लाह जे साए जे तहत आहियूं। असां में उन रंग ऐं नस्ल जो को बि फ़र्क़ु कोन्हे, वॾे ऐं नंढे जो को बि फ़र्क़ु कोन्हे। असां जेके आहियूं त सभु मुस्लमान आहियूं। कोई चाहे उहो मुस्लमान ईरान जो हुजे, चाहे उहो सऊदीया जो हुजे, चाहे उहो इराक जो हुजे, चाहे उहो पाकिस्तान जो हुजे। असां मुस्लमान कल्ह बि गॾु हुआसीं। असां मुस्लमान है हमारी दर्सगाह करबला करबला, है हमारी दर्सगाह करबला करबला, हक का सीधा रास्ता करबला करबला, हक का सीधा रास्ता करबला करबला। नियत कयम अदा कया जनाब इमाम फर्ज किफाया शान कई तकबीरन सना इशारा अल्लाह जल जलालहु सलाम अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मथा दुआ ऐं सवाब वास्ते सैयद अली कामिल शहीद जे रूह मुबारक जे वाल कयम काबतुल्लाह शरीफ ॾांहुं पुठियां आहिनि इमाम कारण अल्लाह ताला। अल्लाहु अकबर।